अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मातली में वापडा अमले पारां डिगी लोड शेडिंग सबबि शहरी वॾे अज़ाब में वरतल। तफ़सील मूजिबि मातली शहर में 24 कलाकनि में वक़फ़े सां कुझु कलाक लाइट हले थी, बाक़ी सॼो ॾींहुं लाइट बंदि हुजण सबबि हिकु त लाइट ते हलंदड़ समूरा कारोबार सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु गर्मियूं अचण सबबि शहरी पिणु वॾे अज़ाब में वरतल आहिनि। ख़ासि तौर ते राति जे वक़्तु लाइट न हुजण करे मच्छरनि जे आज़ार सबबि शहरनि जूं निंडूं फिटल आहिनि। मातली जे रहवासियुनि पारां वापडा जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो वियो आहे त मातली में वापडा अमले पारां हथरादू लोड शेडिंग जो नोटिस वठी शहरनि खे अज़ाब मां निजात ॾियारी वञे। नवाबशाह मुल्क में वधंदड़ महांगाई, पेट्रोल ऐं खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाधारे ख़िलाफ़ नवाबशाह जे मुख़्तलिफ़ खातनि जे मज़दूर यूनियन पारां मोहम्मद इक़बाल भट्टी, नियाज़ हुसैन शेख, मोहम्मद शुएब खोखर, रमेश कुमार चौधरी लतीफ़, गुलाम शबीर भट्टी, शकील चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में बल्दिया नवाबशाह खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते मज़दूर अॻवाननि चयो त न्याज़ी हुकूमत महांगाई करे ग़रीब अवाम खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। हिननि चयो त न्याज़ी हुकूमत में ग़रीब अवाम ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान आहे, जॾहिं त पेट्रोल जूं ॾींहों ॾींहुं वधंदड़ क़ीमतूं वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली जो सबूत आहिनि। हिननि चयो त इमरान न्याज़ी पंहिंजी हुकूमत ठाहिण लाइ अवाम सां कूड़ा वाइदा करे उन्हनि खां जीअण जो हक़ खसे छॾियो आहे। हिननि मुतालबो कयो त मुल्क में महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मीरपुर माथेलो में शहरी एक्शन कमेटी ऐं पीपी शहीद भुट्टो पारां मंशात जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मंशात फरोशनि ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। मंशात वापराइण सबबि नौजवान जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। एक्साइज़ पुलिस थोरे इंतज़ाम किथे बि नज़र नथी अचे। मंशात फरोशी आसान धंधो थी पियो आहे। उन मौक़े ते वकार भोजदार, अला ॾितो भोजदार, यूसुफ चाचड़, नदीम भोजदार ऐं ॿियनि चयो त मीरपुर माथेलो में मंशात जे सरेआम विकिरे सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हिननि चयो त हीरोइन, चर्स, अफ़ीम, भंग, शराब जे सरेआम विकिरे सबबि नौजवान नस्ल तोड़े शागिर्द तबिको तबाह थी रहियो आहे। हिननि जो वधीक चवणु हो त एक्साइज़ पुलिस तोड़े इंतज़ामिया पारां मंशात फरोशनि खे मुकमल छूट ॾिनी वई आहे। मंशात फरोशी हिकु मुनाफ़ा बख़्श धंधो थी पियो आहे। 4 ॾींहं पहिरीं अला ॾितो भोजदार ते मंशात फरोश फारूक भोजदार पारां मीरपुर माथेलो में हलंदड़ मंशात ख़िलाफ़ आवाज़ उथाइण ते हमलो पिणु कयो वियो हो। हिननि एसएसपी घोटकी खां मुतालबो कंदे घुर कई त मंशात फरोश फारूक भोजदार ख़िलाफ़ कार्रवाई करे अला ॾितो भोजदार खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कायदे-आम प्रेस क्लब नसीराबाद जे सरपरस्त आला मीर गुलजान तरफ़ां शहर जे समाजी मसइलनि ऐं ख़ुसूसन चना मौला जे क़ब्रिस्तान जी चौधीवारी लाइ हंगामी इजलास सॾायो वियो। उन मौक़े ते प्रेस क्लब जा सभई उहिदेदार मौजूदु हुआ। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़िन चयो त असां आला अफ़ीसरनि खां घुर था कयूं त चना मौला क़ब्रिस्तान जी दीवार तामीर कराए ॾिनी वञे। नाज़रीन, हे हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।